कानून ऐं इंसाफ़ बाबति सेनेट जी स्टैंडिंग कमेटी सुप्रीम कोर्ट जजिस जो अंग 5वीं करण जी मंजूरी ॾेई छॾी। फारूक एश नाइक जी सदारत हेठि कमेटी जो इजलास थियो। पीटीआई ऐं जेयूआई जजिस वधाइण जी मुखालिफ़त करे छॾी। पीटीआई जे सेनेटर हामिद चयो त जजिस मुक़ररी जो अहिड़ो तरीक़ेकार अदलिया जी आज़ादी ते हमिलो आहे। प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी ऑर्डिनेंस 2024 मंजूरी लाइ सेनेट में पेश। कानून वारे वज़ीर आज़म नसीर तारड़ ऑर्डिनेंस ऐवान में पेश कयो। तरमीमी ऑर्डिनेंस लाॻापियल स्टैंडिंग कमेटी हवाले तरमीमी ऑर्डिनेंस में प्रैक्टिस एंड प्रोसीजर ए तहत क़ाइम टे रुकनी कमेटी में 4 मेंबर नामज़द करण जो इख्तियार चीफ जस्टिस के ॾिनो वियो। हुकूमती काविशुनि सां मईशत इस्तेकाम जे रस्ते ते हली रही आहे। सऊदी सीड़पकारनि पाकिस्तान जे दौरे दौरान 27 मुआहिदनि ते सही कई, जेकी वधी चोटी थी विया आहिनि। इतलाक़ वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस चई सऊदी अरब 2.8 अरब ऐं क़तर पाकिस्तान में 3 अरब डॉलर सीड़पकारी कंदो। सिक्योरिटी थ्रेट्स के मुंह ॾियण लाइ हुकूमत जो वॾो फ़ैसिलो। सिक्योरिटी फोर्सेस खे कंहिं बि शख़्स जी गिरफ़्तारी जा इख्तियार ॾिना वेंदा। हुकूमत क़ौमी असेंबली में दहशतगर्दी जे ख़ात्मे वारे एक्ट 1997 में तरमीम जो बिल पेश करे छॾियो। कॾहिं सुप्रीम कोर्ट जे हिकु जुमिले लिखण सां केस 18 साल हलंदा रहंदा आहिनि। सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस यहया आफरीदी जा ज़मीनी तकरार बाबति केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। दरख़्वास्त गुज़ार जे वकील इस्तदा कई त सुप्रीम कोर्ट लिखत में लाॻापियल फोरम सां राब्तो करण जी हिदायत करे। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो आहे त हू हुकुम में अहिड़ो कुझु न लिखंदा जंहिं सां केस ॿीहर सिविल कोर्ट में शुरू थी वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां मस्तून में धमाके की मज़म्मत। वाक़िए ते गहरे दुख ऐं कावड़ जो इज़हार। धमाके के ज़ख़्मियुनि खे बेहतर तिबी सहूलतूं फराहम करण की हिदायत। धमाके के ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम। बलूचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज़ भुट्टी चयो आहे त दहशतगर्दनि मासूम ॿारनि खे निशानो बणायो आहे। हू मासूम ॿारनि ऐं बेगुनाहनि जे खून जो हिसाब कंदा। मस्तून धमाके में 7 ॼणा मारिजी विया ऐं 25 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। हुकूमत तरफा चिंकी रिक्शा ते पाबंदी आहे, पर कोर्ट मां स्टे वरतो वियो आहे। रुगो रिक्शा न पर नंढी उमिरि जा ॿार लैंड क्रूज़र ऐं मोटरसाइकिल हलाए रहिया आहिनि। इहा ज़िम्मेवारी वालिदैन जी आहे त पंहिंजे ॿारनि खे गाॾी हलाइण न ॾियनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जो सिंध असेंबली में बयान चवे थो समाज में सभ खां वधीक इज़त लाइक़ ट्रैफ़िक एहलकार आहिनि। ट्रैफ़िक एहलकार पंहिंजी जान ख़तरे में विझी ट्रैफ़िक की रवानी बरक़रार रखनि था। क़ौमी असेंबली के स्पीकर सरदार अयाज सादिक जो पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से टेलीफोनिक राब्तो। स्पीकर बिलावल भुट्टो ज़रदारी का सदर आसिफ अली ज़रदारी की सेहत बाबत पुछा कई। अयाज सादिक सदर आसिफ अली ज़रदारी की जल्द सेहतयाबी लाइ दुआ कई। गिलगित बल्तिस्तान जूं 77 आज़ादी जो ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। ख़ासि परेड जो इंतज़ाम। गिलगित बल्तिस्तान जे समूरनि ज़िलनि में जश्न आज़ादी जूं तक़रीबूं जारी। खानवान भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थी वियल ॻोठाणे जी ॻोठ वॾा वातरणी वासी अजी वातरणी तौरु सुञाणप। मक़तूल जी वारसनि खानवान थाने ते राब्तो करे तस्वीरूं ॾिसण खां पोइ सुञाणप कई। मोहब्बत देरो सियाल वटि राति देर सां गोलियूं हणी ॻोठाणे खे क़त्ल कयो वियो हो। दीपावली हो ॾींहंनि वारी आई ॾियारी जगमग ॾींहंनि वारी आई वाधायूं ॾियारी आई वाधायूं ॾियारी आई सारा नचो प्यारा नचो
मिली दिल वारा नचो दीपावली हो ॾींहंनि वारी आई ॾियारी जगमग ॾींहंनि वारी आई वाधायूं ॾियारी आई वाधायूं ॾियारी आई परिवार वारा सब मिली अज प्यारा सब दीप खुशी जा जलायूं था परिवार वारा सब मिली अज प्यारा सब दीप आई सिंध समेत सॼी दुनिया में हिंदू बिरादरी पंहिंजे मज़हबी ॾिण ॾियारी मल्हाए रही आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में ॾियारी जूं तक़रीबूं घरनि ऐं मंदिरनि में पूजा पाठ करे मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ प्रार्थनाऊं कयूं पियूं वञनि। धरती टीवी पारां हिंदू बिरादरी खे ॾियारी जूं वाधायूं।